मथे वो सभिनी बेवफाउनि खां आहे मुंहिंजो यार मथे वो मूं बि ॾिनी दिलि उते जानी जलाल पालारी चवे फरमाश हाजी आकिल बुरड़ो, अली हसन बुरड़ो, सऊद राधानी, मोहम्मद अली बुरड़ो, मौला बख्श बुरड़ो, जामशोरे खां इस्माइल खोसो, नादर खोसो, अलीआबाद खां शनवाज खोसो, सजाद कासली ओसानात पकवादी शायद उन दुनिया में बेवफा माण्हू घणा आहिनि पर ही आशिक तो मुंहिंजो जानी सभिनि खां ज़ोर आहे पर असीं छा पियो चए अलॻि बेवफाउनि जी दुनिया जे हुजे अलॻि बेवफाउनि जी दुनिया जे हुजे तव्हांजो बादशाह मुंहिंजो दिलि बर थिए अलॻि बेवफाउनि जी दुनिया जे हुजे तव्हांजो बादशाह मुंहिंजो दिलि बर थिए। तुम्हारा नाम क्या है? जज संगार मलिक। अरे वाह, नंबर बोल तो 63 5 5 53 62 2 68। ओए होए मजा आ गया। कहाँ गाँव है आपका? गाम ओए होए थोड़ा मुस्कुरा दे यार। सभिनी बेवफाउनि खां जानी मुंहिंजो ज़ोर आहे नाहे थी बेवफा खां बाक़ी माण्हू मोरा नंबर बोल तो 63 5 53 62 68। अरे जा जा। कहाँ गाँव है आपका? गाम मुदवाय। सभिनी बेवफाउनि खां जानी मुंहिंजो ज़ोर आहे नाहे थी बेवफा खां बाक़ी माण्हू मोरा नेहा जे वोट उनी खे ॾिजे अलॻि बेवफाउनि जी दुनिया जे हुजे तव्हांजो बादशाह मुंहिंजो दिलि बर थिए अलॻि बेवफाउनि जी दुनिया जे हुजे। आपका नाम क्या है? जज संगार मलिक। ओए होए। तुम्हारा नाम क्या है? जज संगार मलिक। अजी ते कौन बोल रहे हो? डीजे जज संगार मलिक। अजी हाँ हाँ पहचान गई। जानू जानू आई लव यू। डीजे जज संगार मलिक। अञा बि आशिक़ बेमिसर में छा थो थिए लिखंदे उन जो बेवफायो तेरा कम छॾे विया पना तीर पूरा कलम कम छॾे विया। ओए छोरी। परदेशी का नंबर लगाना जी 63 5 53 62 68। मजा आ गया। लिखंदे उन जो बेवफायो तेरा कम छॾे विया पना तीर पूरा कलम कम छॾे विया कर दिल माण्हू खे भला छा कजे अलॻि बेवफाउनि जी दुनिया जे हुजे तव्हांजो बादशाह मुंहिंजो दिलि बर थिए अलॻि बेवफाउनि जी दुनिया जे हुजे। कौन है? जज संगार मलिक। नंबर बोल तो 63 5 53 62 68। अरे जा जा। कहाँ गाँव है आपका? गाम मुदवाय। ओए होए। थोड़ा मुस्कुरा दे यार। थैंक यू। नंढो भाउ शागिर्द खोसो जेको साम्हूं वेठो आहे ऐं गरीब गुलाम सूरन जो सटायल तमामु सूरन साले से सब्जी चाटो चने वाले अरबी सुरा में गरीब की मुचराई सियार कयो तमे पंजले गुलाम आज़ाद क्यों तमे। ओए छोरी। परदेशी का नंबर लगाना जी 63 5 53 62 68। मजा आ गया। संगार नाम तो सुना होगा। ओए होए।